अस्सलाम वालेकुम साथियों, हुआ नसरुल्ला गनानी। सखर बोर्ड तरफ़ां साल 2023-24 जा जे इम्तिहाननि जा फार्म भरिया पिया वञनि। 9 दर्जे जो, 10 क्लास जो, 11 क्लास जो, 12 क्लास जो। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जो 11 ऐं 12 क्लास जे फार्म जो ड्यू डेट आहे 22 फेबरवरी, ऐं सेकेंडरी जो मतिलबु 9th ऐं 10th जो आहे 19 या मुंहिंजे ख़्याल में 20 आहे। मूंखे 19 जो ॿुधायो वियो आहे, पर शायदि 20 आहे। मां तव्हांखे कुझु इन्हनि जे फीसनि जे हवाले सां तव्हां शागिर्दनि खे आगाह करणु चाहियां थो जो 9th क्लास, 10th, फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर रेगुलर जी फीस, फार्म फीस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 100 रुपया आहे। उनखां अलावा 9th जनरल प्राइवेट जी फीस 3910 रुपया, ऐं मैट्रिक 10th जी जेका फीस आहे प्राइवेट जनरल ग्रुप जी 5410 रुपया। इन तरीक़े सां 11 दर्जे फर्स्ट ईयर जी जेका फीस आहे प्राइवेट जनरल ग्रुप जी 11 जी 3910 रुपया, सेम उन तरीक़े सां, ऐं 12 जी 5410 रुपया। हाणे कोई बि इज़ाफ़ी फीस न आहे। कोई बि तव्हां खां इज़ाफ़ी फीस घुरे त उनखे मना करे छॾियो, या अची हिते मीरपुर माथेले प्रेस क्लब में मूंसां राब्तो कयो। इट्स क्लियर। उन्हनि खे मूं भाउ जो मैसेज ॾियो जो अदा नसरुल्ला गनानी ही शइ चई आहे, तव्हांखे ओतिरी फीस वठण जा तव्हां पाबंद आहियो। बाक़ी हाणे ॿी गुज़ारिश करणु चाहियां थो, हिननि जो 2-3 रुपया ख़र्चु अची वेंदो आहे स्लिप जो ठाहिण जो या अच वञ जो। जेकॾहिं तव्हां शागिर्द इन्हनि खे ख़र्च जे मद में हर फार्म ते 20-30 रुपया वधीक ॾियणु चाहियो त उहो सुठो अमल थी सघे थो। छो जो आहे त करप्शन जे ज़मरे में, पर इदारा असांजा तबाह ऐं बर्बादु आहिनि। कंहिं बि क़िस्म जो को न कन्वेंस अलाउंस आहे, इन्हनि खे स्लिपूं पंहिंजूं ठाराइणियूं पवनि थियूं। ॿियो टे जेको ख़र्चो आहे तव्हां ॾेई सघो था। मां मीटिंग कई आहे, ऑफिसरनि सां बि अॼु मीटिंग कई आहे, हेडमास्टर हाई स्कूल मीरपुर माथेले जे उन सां मीटिंग कई आहे, प्रिंसिपल डिग्री कॉलेज मीरपुर माथेले सां मीटिंग कई आहे, कुझु दोस्तनि ॿियनि सां बि फ़ोन ते हेलो हाय थी आहे। इहा ई प्रॉपर फ़ी आहे। मां उस्तादनि खे, हेडमास्टरनि खे, प्रिंसिपलनि खे बि अदब जा हथ ॿधी गुज़ारिश कयां थो, जेका फीस कानूनी आहे, जेको मां हिते चई चुको आहियां, हर शागिर्द खां एतिरी फीस वठो, कंहिंखां का वधारी फीस न वठो। जेकॾहिं को दोस्त करप्शन कंदो, मुंहिंजे शागिर्दनि खां, ग़रीबनि खां, मिसकीननि खां वधीक फीस वठंदो त उन जे ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण, कानूनी कार्रवाई कराइण जो असां हक़ रखूं था। DC घोटकी आहे, DOs आहिनि, डायरेक्टर कॉलेजिस आहे, खोड़ सारा ऑफिसर आहिनि, सेक्रेटरीज़ आहिनि। असां कार्रवाई कराइण जो हक़ रखूं था। मां वरी मोदबाना गुज़ारिश कयां थो हेडमास्टरनि खे, कॉलेज जे प्रिंसिपलनि खे, उस्तादनि खे, जो जेका मुक़ररु फीस आहे महिरबानी करे शागिर्दनि खां ओतिरी फीस वरिती वञे। 20-30 रुपया जेकॾहिं हू ख़ुशी सां तव्हांखे ॾियनि था त उहो तव्हां वठी सघो था। बाक़ी जन दोस्तनि खां इज़ाफ़ी फीस वरिती वई आहे, उहो हाणे सां वञी मुतलिका हेडमास्टर, प्रिंसिपल या उस्ताद सां राब्तो करे वधारो वरितल फीस उहो वापसि कयो। जेकॾहिं वधारी वरितल फीस इहे वापसि तव्हांखे नथा करे ॾियनि, तव्हां हिते मीरपुर माथेले प्रेस क्लब हलिया अचो। मां तव्हां सां वादो कयां थो, इन्हनि वधीक पैसा वठंदड़नि, वधीक फीस वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे तव्हांखे ॾेखारींदुसि। बाक़ी वरी गुज़ारिश उस्तादनि खे, हेडमास्टरनि खे, प्रिंसिपल खे, महिरबानी करे कंहिं बि शागिर्द खां का बि इज़ाफ़ी फीस न वरिती वञे। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।